الله الله بسم الله الرحمن الرحيم إن الذين سبقت لهم منا الحسنى أولئك عنها مبعدون لا يسمعون حسيسها وهم فيما اشتهت أنفسهم خالدون لا يحزنهم الفزع الأكبر وتتلقاهم الملائكة هذا يومكم الذي كنتم توعدون يوم نطوي السماء كطي السجل للكتب كما بدأنا أول خلق نعيده وعدا علينا إنا كنا فاعلين ولقد كتبنا في الزبور من بعد الذكر أن الأرض يرثها عبادي الصالحون إن في هذا لبلاغا لقوم عابدين صدق الله العلي العظيم قرآن مقدس کی سورۃ الانبیاء جی آیت نمبر 101 کا تلاوت ہے اللہ پاک پہریاں کافرن کے ڈرجان فرمایا تو کافرن جلا جہنم آئی ऐं काफ़िर त पाण त इन जहन्नम जे अंदरि किरंदा पर उन्हनि जा जेके बातिल महबूद आहिनि उन्हनि बातिल महबूदनि खे बि अल्लाह इन जहन्नम जी बाहि जे अंदरि उछलण फरमाईंदो। मके जा मुशरिक जॾहिं इहा आयत नाज़िल थी त इन आयत खां बाद में उन्हनि खे कावड़ लॻी उहे चवंदा हुया त नऊज़ बिल्लाह रसूलुल्लाह असांजे बातिल महबूदनि खे घटि वधि थो ॻाल्हाए। साईं जन उन्हनि खे ॿुधायो न त तव्हांजा जेके इहे लात उज़्ज़ा मनात यानी जेके बि हथ जा इहे पथर ठाहिया अथव इहे बि जहन्नम जे अंदरि हूंदा ऐं जिन जी तव्हां इबादत कयो था अल्लाह खे छॾे करे इहे बि जहन्नम जे अंदरि हूंदा। त हाणे इन्हनि खे उहे गारियूं सम्झंदा हुया चवंदा हुया त इहा असांजे बातिल महबूदनि जी बेइज़ती आहे। जहिड़ी तरह तव्हां अॼोके ज़माने में तव्हां के मुशरिकनि खे काफ़िरनि खे चओ त बाबा हिननि शयुनि जी इबादत करणु कुफ़र आहे या नाजाइज़ आहे या हराम आहे इस्लाम जे अंदरि इजाज़त न आहे। जीअं झंडनि जी पूॼा करणु घोड़नि जी पूॼा करणु इंसाननि खां अल्लाह वारी सिफ़तुनि वारियूं मुतालबा करणु उन्हनि खां जेको आहे अल्लाह जी इबादत जे अंदरि शरीक करणु अवां जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि उन्हनि जे साम्हूं कंदा चवंदा त हीउ जेको आहे पीर फ़क़ीर बुज़ुर्ग केर बि हुजे अल्लाह जे ज़ात ऐं सिफ़ात में शरीक न आहे त उहे चवंदा त हीअ असांखे गारियूं था ॾियनि। हालांकि इहे गारियूं त न आहिनि इहा त अल्लाह जी वदानियत आहे। ला इलाहा इल्लल्लाह जो मतिलबु इहो आहे त कोई इबादत जे लाइक़ न आहे सवाइ अल्लाह जे। इबादत जे लाइक़ जेकॾहिं ज़ात आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मिठड़े अल्लाह जी आहे। अल्लाह खां सवाइ काइनात जे तख़्ते ते कोई इबादत जो लाइक़ न आहे न कोई जेको आहे औलाद ॾियण जे लाइक़ु आहे न कोई नज़र न्याज़ जे लाइक़ु आहे न जेको आहे को इंसान जे लाइ रिज़्क़ जो बंदोबस्त करण जे लाइक़ु आहे। काइनात जे अंदरि जेके बि शयूं आहिनि ख़ुसूसी तौर ते जेके इंसान जे वस खां ॿाहिरि आहिनि इंसान जॾहिं क़ब्र जे अंदरि वञे थो त इंसान जे वस में न आहे त क़ब्र खां ॿाहिरि वारो आवाज़ ॿुधे ऐं ॿाहिरि वारो जेको आहे क़ब्र जे अंदरि वारे खे आवाज़ ॿुधाए सघे। इहा इंसान जे वस खां ॻाल्हि ॿाहिरि आहे। अल्लाह तबारक व तआला हर जॻह ते आहे। अल्लाह तबारक व तआला ते त मौत आहे ई कोन। जीअं क़ुर फरमाए त कुल्लु मन अलैहा फ़ान व यब्क़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम फरमाईंदा हर शइ खे फना ईंदी फरमाईंदा बाक़ी रहण वारी ज़ात सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजे अल्लाह जी आहे। अल्लाह तबारक व तआला जंहिं जॻह ते तव्हां अल्लाह खे सरींदव तव्हां जेकॾहिं इंसान खे सरींदा जीअं हिकिड़ो अल्लाह वारो चवे पियो जेकॾहिं तव्हां कंहिं कलंदर वटि वञो ऐं भिटाई वटि वञो या तव्हां काइनात जे कंहिं बि बुज़ुर्ग वटि वञो जंहिंखे तव्हां अल्लाह खां सवाइ महबूद सम्झो था तव्हां वञी उतां जा मुजावर बि तव्हांखे चवंदा त साईं जो घंटो वॼाए साईं मतां निंड में हुजे। जेको निंड में आहे जंहिंखे मुरीद जे अचण जी ख़बर ई न आहे इहो मुरीद जे सदक़े कीअं ॿुधंदो इहो मुरीद जी मदद कीअं कंदो इहो मुरीद खे औलाद कीअं ॾींदो। अल्लाह तबारक व तआला उन जे मुक़ाबले में न तव्हांखे किराए भरण जी ज़रूरत आहे न तव्हांखे रड़ियूं करण जी ज़रूरत आहे न ॾींहं जो ऑफिस खोलियल हुजे उन जी ज़रूरत आहे न वरी तव्हांखे जेको आहे महबूद जे निंड जी फ़िक्र करण जी ज़रूरत आहे। हू जेको आहे निंड खां बि पाक आहे ओझड़ाटी खां बि पाक आहे। फरमाईंदा ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम अल्लाह खे निंड त न ईंदी आहे पर जेका ओझड़ाटी हूंदी आहे जेके तव्हां ऊंघ चओ फरमाईंदा न ओझड़ाटी खां बि मुंहिंजे अल्लाह जी ज़ात पाक आहे। सॼो न अल्लाह जी ज़ात खे जेकॾहिं तव्हां के पीर वटि वञो बुज़ुर्ग वटि वञो त उन ताईं वञण जे लाइ किरायो खपे। अल्लाह खे सरण में किराए जी ज़रूरत कोन्हे।
जेकॾहिं तव्हांखे ग़ैर खे सॼो उन जे लाइ भला उते ई वञण जी ज़रूरत, तव्हांखे जंगूं हुजण घुर्जनि, तव्हांखे ज़बान हुजण घुर्जे जंहिं ज़रिए सां तव्हां उन खां घुरो। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात उहा आहे जंहिंजे अंदरि अल्लाह तबारक व तआला खे ज़बान जी बि ज़रूरत कोन्हे। तव्हां जेकॾहिं दिलि जे अंदरि इरादो फरमायो था, फरमाई त अल्लाह बसीर बिल इबाद, अल्लाह फरमायो जे बाने खे ज़बान न आहे या जेकॾहिं बाना तूं ज़बान सां नथो घुरे, तूं दिलि जे अंदरि इरादो थो करे त ए मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे हिन मामले जे अंदरि मुंहिंजी मदद करणु फरमाए। क़ुर फरमाए त अल्लाह तव्हांजे सीननि जे राज़नि खे बि ॼाणंदड़ आहे। अल्लाह इहो जंहिंजे लाइ न के सबब जी ज़रूरत पवे, न इंसान खे किथे जेको आहे ख़र्च जी ज़रूरत पवे। गूंगो हुजे तॾहिं बि अल्लाह खे सॾे, अंधो हुजे तॾहिं बि अल्लाह खे सॾे, हथ न हुजनि तॾहिं बि अल्लाह खे सॾे। दुआ घुरण जे लाइ हथनि जे बुकनि जे खणण जी बि का ज़रूरत ई कोन्हे। जेकॾहिं दिलि जे अंदरि इरादो करे थो इंसान खे सेंसाए सम्झाए, उहो अल्लाह तबारक व तआला खे पंहिंजी दिलि सां बाॾाए थो। अल्लाह तबारक व तआला उन जे दिलि जे आवाज़ खे बि रब साईं ॿुधणु फरमाए थो, लबैक आबदी सां रब साईं जवाबु ॾियणु थो फरमाए। तंहिंजे करे अल्लाह फरमाईंदा हाणे इन दावा जे बावजूद, अकली नकली दलीलनि जे बावजूद जेकॾहिं काफ़िर नथो सम्झे, फरमाईंदा उन्हनि जे लाइ जहन्नम आहे, उन्हनि जे अंदरि रड़ियूं कंदा, उन्हनि जे अंदरि दाऊं कंदा। फरमाईंदा जेके बातिल माबूद जेके अल्लाह खे छॾे करे पंहिंजे तरफ़ चवंदा त हाओ हाओ अचो, जेको आहे तव्हां असांखे सॼो, तव्हां असां वटि, असां अल्लाह जी ज़ात वटि चवंदासीं। दुनिया जे अंदरि पटेवाले खां सवाइ ऑफिसर बि नथो ॿुधे। तव्हांजो DSP SP में कमु पवे, तव्हां पटेवाले जूं मिनतूं कंदा, हुनखे रिश्वत ॾींदा, तव्हां अल्लाह खे इंसाननि जे बराबरि बीहारियो आहे। अल्लाह फरमाए त फला तदरिबू लिल्लाहिल अमसाल, अल्लाह जे लाइ मिसाल बि बयान न कंदा कयो। सिर्फ़ इहो मिसाल न, बल्कि अल्लाह फरमाईंदा अम्मा युजीबुल मुद्दर इदा दआहु व यक्शिफु सुअ, फरमाईंदा जंहिं वक़्त में बि हिकिड़ो परेशान हाल बानो आहे, उहो परेशानी जी हालत में, इज़्तिरार ऐं मजबूरी जी कैफ़ियत में अल्लाह तबारक व तआला खे सॾे थो, रब जे तरफ़ मुतवजे थिए थो। फरमाईंदा असां उन जे सॾ खे ॿुधूं बि था ऐं उन जी मजबूरीअ खे, उन जी परेशानी खे ख़तम बि करणु फरमाईंदा। इहा ताक़त सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजे अल्लाह जी आहे। अल्लाह खां सवाइ काइनात जे अंदरि कंहिंखे बि इहा ताक़त कोन्हे। सो फरमाईंदा हाणे जेकॾहिं जेके ईमान वारा आहिनि, अल्लाह पाक जे क़ुर जो कानून आहे, काफ़िरनि जे लाइ दड़का ॿुधाईंदो, उहे जहन्नम में हूंदा, हमेशह हूंदा, रड़ियूं कंदा, सज़ा हूंदी उन्हनि जे लाइ। ईमान वारनि जे लाइ ॿुधाई, फरमाईंदा इन्नल लज़ीना सबक़त लहुम मिनल हुस्ना उलाइका अन्हा मुबादून, फरमाईंदा जिन जी चङाई अॻिते थी, जिन पंहिंजूं नेकियूं अॻिते मोकिलियूं, उलाइका अन्हा मुबादून, फरमाईंदा इहे जहन्नम जी बाहि खां तमामु घणो परे हूंदा, जहन्नम जी बाहि हिननि जे वेझो बि न वेंदी। इहे जन्नत जे अंदरि दाख़िल थींदा, जन्नत जे अंदरि दाख़िल थींदा त साईं उते छा मिलंदो? फरमाईंदा ला यस्माऊन हसीसा, फरमाईंदा उहे हिन जहन्नम जो ॿाहिरें जहान जूं रड़ियूं ॿुधंदा ई कोन, उन्हनि जो अलॻि सुकून वारो अल्लाह माल ठाहियो हूंदो। फरमाईंदा वहुम फी मश्ताहत अनफुसुहुम, साईं उते जेकॾहिं चाहत कयूं असां छा थींदो? जेकॾहिं चाहत करे तूं रिज़्क़ जे खाइण जी, हर क़िस्म जो रिज़्क़ उते मौजूदु हूंदो, सिर्फ़ सबर ऐं फल मौजूदु न हूंदा। फरमायो क़ुर फरमायो त जेका तुंहिंजी चाहत हुजे, तव्हां जेकॾहिं हुरूं करो, अल्लाह तबारक व तआला तव्हांखे जन्नत जूं हुरूं तव्हांखे ज़ालूं बणाए ॾियणु फरमाईंदो। जेकॾहिं दुनिया जी तव्हांजी घरवारी, शादीशुदा घरवारी जेकॾहिं तव्हांजी ईमान वारी हुजे, अल्लाह पाक उन ईमान वारी घरवारी खे जन्नत जे हुरनि जो बि अल्लाह सरबराह बणाए करे ॾियणु फरमाईंदो। ऐं फरमाईंदा जेकॾहिं तव्हां हज़ारे हुरूं घुरो, अल्लाह हुरूं ॾींदो। तव्हां जेकॾहिं उन तव्हां जन्नत जे अंदरि पखी ॾिसो, तव्हांजे दिलि जे अंदरि इश्तिहा थिए, ख़्वाहिश थिए, ऐं मुंहिंजा अल्लाह, हे मां जेको आहे उन अंदरि पखीअ खे मां रोस्ट ऐं भुॻल सूरत में मां खाइण थो चाहियां, उहो उन वक़्त में भुॼी करे तव्हांजे साम्हूं प्लेट जे अंदरि मौजूदु हूंदो। खाइण जी देरि आहे, खाइण खां बाद में न उते हवा ऐं रीह, न पैखानो पेशाब कुझु बि न हूंदो। फरमाई त इन पंहिंजे वात मां ख़ुशबूदार हिकिड़ी ओघराई निकिरंदी, जेका उनखे पाण खे बि वणंदी। ओघराई जी सूरत में अल्लाह तबारक व तआला उनजे खाधे खे बि हज़म करणु फरमाईंदो। फरमाईंदा पट ऐं रेशम जा वॻा अल्लाह उते तव्हांखे पाराइणु फरमाईंदो। 70 जोड़ा जेको इंसान जे जिस्म ते हूंदा, हसीन जमील इंसान हूंदो। फरमाईंदा उते जेकॾहिं चवे त मुंहिंजा रब हिन जन्नत जो मां सैर करणु चाहियां थो, अल्लाह हुनखे जहाज़ ॾेई छॾींदो, सॼे जन्नत जो सैर कंदो, तोखां कोई पुछण वारो ई कोन्हे। फरमाईंदा वरी जॾहिं इहो जन्नती सॼो हफ़्तो गुज़रंदो, वरी जुमे जे ॾींहं जी फज़ीलत फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जुम्मतुल मुबारक जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला जी रहमत जो मींहुं वसंदो, ककर ईंदा, उते जन्नत जे अंदरि सिज न हूंदो, ईअं अल्लाह तबारक व तआला जी रोशनी हूंदी। फरमाईंदा उते जेके जुमे जे ॾींहुं वॾो हिकिड़ो मैदान हूंदो, उते रहमत जी बरसाति वसणु शुरू थींदी, उनजी एॾी ख़ुशबू हूंदी, एॾी ताज़गी हूंदी, जो जन्नती पंहिंजे जन्नत मां निकिरी करे ॿाहिरि मैदान में ईंदा। सभु जन्नती जॾहिं हिकिड़े वॾे मैदान जे अंदरि जमा थींदा जन्नत जे अंदरि, त उते पुछंदा हिक ॿिए खां छा आहे, ॿुधाईंदा त हिक ॿिए खे ॿुधायो वेंदो त अॼु अल्लाह मिठड़े जो दीदार तव्हांखे करायो वेंदो। जॾहिं जुमे जे ॾींहुं रब जो दीदार थींदो, वरी जॾहिं जन्नती पंहिंजे महलनि जे अंदरि वेंदा, अल्लाह जे दीदार में एॾी लज़त ऐं मज़ो रखियल हूंदो, जो सॼो हफ़्तो वरी जुम्मतुल मुबारक जे ॾींहं जो इंतज़ार कंदा ताकि पंहिंजे रब रहीम जो वरी दीदार करे सघूं। इहा हूंदी जन्नत जे अंदरि इश्तिहा।
तंहिंजे करे रब फरमाए त इंसान दुनिया जे अंदरि पंहिंजी चाहत खे ख़तम कर, बदनज़री ख़तम कर, दुनिया जे अंदरि जेके गुनाह आहिनि, कबीरा गुनाह आहिनि, खे ख़तम कर। इहे गुनाह जेके आहिनि इबादत जे सॼे लज़त ऐं ज़ाइक़े खे तबाह ऐं बर्बाद करे रखे। पंहिंजे पेट खे हराम खां पाक कर, ईमानदार थी। ईमानदारी अहिड़ी हुजे जो काफ़िर बि मिसाल ॾियनि, वाकई हे मोहम्मद रसूलुल्लाह जो उम्मती हिन जे अंदरि अलाह वाह जी ईमानदारी रखी आहे। अॼु असांजे अंदरि मुस्लमान मिसाल ॾींदा आहिनि, यार आहे वाणियो पर ईमानदार। असां मुस्लमाननि जो हाल अहिड़ो बेईमान थी वियासीं। कोशिशि कंदासीं त माना पाण सुखियाई में हुजूं, ॿियो भली ॾुखियाई जे अंदरि हुजे। जीअं तव्हां ख़रीदारी फ़रोख़्त में छा कंदो त इंसान मूं वटि मां भली ॿिए जो कर्ज़ी हुजां, पर मुंहिंजो कर्ज़ी हुजे त हुनजे निड़ घुट खां वठी। या वरी जेकर नंढी नंढियूं जेके असांजूं कमज़ोरियूं, पाण वटि खीसे में पैसा पिया हूंदा आहिनि, कोशिशि करे अहिड़ो भॻल पुराणो नोट कढी दुकानदार खे ॾींदासीं, मुंहुं मां जान छुटे भली हिन जे अंदरि ॾंग लॻी। आया कोन्हे दुकानदार वरी ईअं कंदो, चवंदो त इहो फाटल नोट जेको आहे ग्राहक खे हणा विच में विझी करे भली हिन जे मथे ॾिसो। इहा बि बेईमानी आहे। ईमानदारी जी निशानी आहे त जेकर अव्हां वटि काई कमज़ोरी आहे तव्हां हुनखे ॾेखारियो। अल्लाह पाक एतिरो ईमान ॾिनो आहे, असां वटि अहिड़ो नोट ईंदो हुनखे ॾेखारींदासीं, वाह हीअ जेकर तोखे नोट सम्झ में अचे थो खणो, हिन में हीअ ख़राबी अथई, सम्झ में अचे थो खणो, न त पंधु करे वञी बैंक में ॾेई ईंदासीं, पर सुभाणे जो हिन जो लामताणो पंहिंजे मथां खणो, इहो क़ाबिल क़बूल न आहे। इन खां माण्हू पंधु करे पंहिंजी तकलीफ़ करे वञी बैंक में वञी जमा, बैंक में मटिजे थो न नोट जेकर असुली आहे, भले केॾो बि फाटल हुजे, माण्हू इहा तकलीफ़ पाण खे ॾेई करे वञी उते वञी करे जमा कराइजे, इहो बहितर आहे इन खां जो विच में वेड़े करे लिकाए करे हुनजे बूट वञी हाणे। इहा बेईमानी न हुजे। हिकिड़ो बुज़ुर्ग वाक़ियो ॿुधाए पियो, चई त असां जेको आहे ॿाहिरि मुल्क जो सफ़र कयोसीं, उते हुजे जेको आहे गैर मुस्लिम, कार जो जेको आहे ड्राइवर हुजे गैर मुस्लिम हुजे, गैर मुस्लिम ड्राइवर हुजे हुनजी कार में। हाणे उहे ग्राहक जो एॾो एतिराम कनि, पहिरियों हुनजे साम्हूं जेको आहे इज़त सां निवड़नि झुकनि, ऐं हुन खां बाद में गाॾी में वेठासीं त गाॾी में वेहण खां बाद में असांजी ॿोली सही तरह सां सम्झे कोन्हे, एड्रेस असां वटि हुई, हुनखे जीअं तीअं करे एड्रेस सम्झाए, एड्रेस ते वञी करे लाथई। चई त उते उन 2.5-3 किलोमीटर गाॾी जो मीटर बंदि रखियो। मीटर जे ज़रिए असांजी किरायो मालूम कंदा, न की असांजे रक्षण में लॻल हूंदा। सो 2.5-3 किलोमीटर मीटर बंदि की पोइ वरी खोले छॾी। कि असांखे त ज़बान सिधी सम्झ में न पई अचे उन्हनि जी, हुन खां पुछूं। पोइ बाद में जॾहिं उते वञी लथासीं, उते जेके असांजी ज़बान वारा माण्हू हुआ, उहे उहा ज़बान ॻाल्हाइनि पिया मुल्क जी, उनखे चयोसीं त हिनखे असां किरायो त ॾियूं था, पर हिन खां हिकिड़ी ॻाल्हि पुछो त इहो पहिरियां भला 2.5-3 किलोमीटर इहे 15-20 मिंट पंहिंजो मीटर बंदि छो रखी? जी मीटर मां इन जे करे बंदि रखियुमि जो मूंखे जंहिं जॻह तां हक़ीक़त में कट करिणो हो न रोड खां, जितां मूंखे लड़णो हुयो, त उतां मूंखां भुल थी वई, या मुंहिंजी ग़लती, मूंखे वकड़ करिणो पियो। हाणे इहे वकड़ वारी ग़लती मुंहिंजी, इहे पैसा मां हिन ग्राहक खां छो वठां? एॾी ईमानदारी जे करे मीटर मां जॾहिं पंहिंजी हुन मंज़िल ते पहुतुमि पोइ खोलियुमि, ताकी इहा बि बेईमानी न हुजे जो ग़लती मूंखां थी आहे, हुन मुंहिंजी ग़लती जा पैसा मुंहिंजो ग्राहक छो भरे? केॾी ईमानदारी आहे। हालांकि हुयो गैर मुस्लिम। असां वटि ईमान वारा एॾी बेईमानी, एॾी जेका आहे इन इस्लाम खे लॼाए करे असां ख़तम करे छॾियो आहे। कंहिं बि क़िस्म जी असांजे अंदरि इस्लाम जी गैरत ई कोन्हे। त पोइ छो न जेको आहे काफ़िर लॼाइण चवंदा आहिनि न, काफ़िर असांखे सरियाम चवंदा आहिनि, जेकर तव्हांजो इस्लाम अहिड़ो आहे त असां काफ़िर भलायूं। तंहिंजे करे असां चवंदा आहियूं त इस्लाम असांजो ईअं कोन्हे जीअं असांजा अमल बेकार आहिनि। इस्लाम जेको आहे काइनात जे अंदरि सभ खां अफ़ज़ल ऐं आला दीन आहे। मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने असांखे ईमानदारी सेखारणु खपे। सो मतिलबु चवण जो, अर्ज़ु करण जो मक़सदु इहो त दुनिया जे अंदरि पंहिंजी ख़्वाहिशुनि खे माण्हू टुकराए। इहो इंसान जो ज़मीर जेको आहे पियो चाहींदो, ख़्वाहिशूं कंदो रहंदो न इंसान। कॾहिं जेको आहे नफ़्स वेंदो, को औरत वेंदी त चवंदो त बदनज़री कयां, बदनज़री खां पंहिंजो पाण खे रोके ॾिसो कीअं थो अल्लाह पाक तुंहिंजे दिलि जे अंदरि दुआउनि जे क़बूलियत वारो पावर पैदा करे। बदनज़री ख़ुसूसन जेका आहे न, असांजी दुआउनि जे क़बूलियत वारे पावर खे ख़तमु करे छॾींदी। तव्हां महीनो 40 ॾींहं खनि तव्हां बदनज़री खां पंहिंजो पाण खे बचाए ॾिसो, उन खां बाद में तव्हां हथ खणी करे रब जे साम्हूं दुआ घुरी ॾिसो त अल्लाह तव्हांखे अखियुनि ॾेखारींदो त तव्हांजी अल्लाह पाक दुआ कीअं क़बूल फरमाए। हिकिड़ो इंसान हराम खां परहेज़ करे, ॿियो ईमानदारी करे, बदनज़री पंहिंजो पाण खे बचाए। इहे के वॾा अमल कोन्हनि, तमामु सवला अमल आहिनि। रुगो इंसान इरादो जेको आहे मज़बूत करे, हाणे पंहिंजी ख़्वाहिश खे ठुकराए, उन खां बाद में ॾिसो त कीअं त दुनिया जा मसाइला जेके हल थींदा वञनि, तव्हांखे पाण यकीन थींदो त वाक़ई मुंहिंजो अल्लाह मुंहिंजी दुआउनि खे क़बूल कंदो फरमाए। असांजे अंदरि इहे ऐब आहिनि, बेईमानियूं आहिनि असांजे अंदरि, बदनज़रियूं, बेहयाइयूं आहिनि। मोबाइल जे ज़रिए असांजे अंदरि जेको आहे फ़हाशी और यानी बेहयाई भरी थी वञे। असां मोबाइल खे नेकीअ जे बजाए बेहयाई जे अंदरि घणो इस्तेमालु कयूं था। जेकॾहिं मोबाइल में माण्हू पंहिंजी नज़र नथो बचाए सघे त अहिड़ी मोबाइल खे वञी खॾ में हणे, सॼी जेका आहे ज़िंदगी जी कई कमाई जो ख़तमु थी वञे। काफ़िर जी त चाहत ई आहे त मुस्लमान जे इन रूहानी जेका ताक़त आहे हिनखे ख़तमु कजे। उहा मोबाइल हर कंहिंजे हथ में ॾेई छॾी अथई। तव्हां चाहियो न चाहियो तव्हांजे जेको आहे मोबाइल हलाईंदा वेंदो, तव्हांखे रनूं साम्हूं नज़र ईंदी वेंदियूं, सॼे अमल जी जेका तबाही थींदी। सो अहिड़े नमूने सां क़ुर फरमाए, वहुम फी मश्तह, तव्हां दुनिया जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जी रज़ा जे लाइ पंहिंजी ख़्वाहिशुनि खे रोकियो, क़यामत जे ॾींहुं अल्लाह अव्हां जी ख़्वाहिशुनि खे पूरो करणु फरमाईंदो।
ऐं उहा हमेशह जी ज़िंदगी आहे। चाहे इंसान दुनिया जी थोरी ज़िंदगी खे ख़्वाहिशुनि सां पूरो करे या अबदी वारी ज़िंदगी खे पंहिंजी आबाद करे दुनिया जे अंदरि पंहिंजो पाण खे ऐं अल्लाह तबारक व तआला जो फ़क़ीर थियण में, रब जो बानो थियण में एॾी लज़त ऐं मज़ो आहे। यकीन ॼाणो जेकॾहिं अवां इहा लज़त महसूस करे ॾिठी न, अवां काइनात जा सॼियूं जेके लज़तूं ऐं ख़्वाहिशूं जेके तव्हां विसारे वेंदा। अल्लाह पाक जी मोहबत में, रब जी दोस्ती में वॾो ज़ाइक़ो रखियलु आहे। असां उहो ज़ाइक़ो चखियो ई न आहे। असां सम्झूं था त इहा दुनिया जी 2-3 ॾींहं ज़िंदगी थोरो त मज़ड़ो करे वठूं। कहिड़ो मज़ो आहे जॾहिं रब नाराज़ हुजे? इंसान खे कहिड़ो यकीन आहे जो शैतान खे ख़ुशि थो करे, रब खे नाराज़ थो करे? बहरहाल एतवालत नथा। क़ुरान फरमाए वहम फी मश्तात अनफुसुहुम खालिदून, ऐं फरमाईंदा जेका दिलि घुरंदी उनजी, अल्लाह पाक उनजी दिलि घुरियल ॻाल्हि खे पूरो करणु फरमाईंदो। खालिदून, ऐं फरमाईंदा जन्नत जे अंदरि हमेशह रहंदा। जन्नत जे अंदरि वेंदा त वरी कढंदो मानी कोन, हमेशह जन्नत उन्हनि जी जेका महिमान खानो हूंदो, मां अल्लाह जी ज़ात उन्हनि जी मेज़बान हूंदी। फरमाईंदा ला यहज़ुनुहुमुल फ़ज़उल अकबर, ऐं फरमाईंदो त कंहिं बि क़िस्म जो ग़म ऐं घबराहट न हूंदी, का बि वॾी घबराहट ग़म न हूंदो। वततलक़ाहुमुल मलाइका, ऐं फरमाईंदा फ़रिश्ता उन्हनि सां मुलाक़ात कंदा, उन्हनि खे मुलाक़ात करे चवंदा, पैगाम ॾींदा उन्हनि खे, हाज़ा यौमुकुमुल लज़ी कुनतुम तुआदून, ऐं ईमान वारो दुनिया जे अंदरि तव्हां अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जे चए जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारी, क़ुरान तव्हां सां वाइदो कयो तव्हांखे जन्नत मिली। अॼु इहा जन्नत जंहिंजे अंदरि अल्लाह तव्हांखे दाख़िला नसीब फरमाई। ये फरिश्ता उते अची करे तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदा, तव्हांखे सलाम चवंदा। फरमाईंदा यौम नतवी अस्समाअ कतय्यि सिजिल लिल कुतुब, फरमाईंदा हिकिड़ो ॾींहुं त अहिड़ो ईंदो जॾहिं असां वेड़ींदासीं इन्हनि आसमाननि खे, कतय्यि सिजिल लिल कुतुब, फरमाईंदा काग़ज़नि जो वेड़ो जथो तव्हां वेड़ींदा, ईअं आसमान ज़मीन खे वेड़ींदासीं। कमा बदअना अव्वल ख़ल्क़िन नुईदु, जहिड़ी तरह असां इन ज़मीन ऐं आसमान खे पहिरियों दफ़ो पैदा कयो हुयोसीं, असां वरी उनखे ओड़ी हालत में ख़तम कंदासीं। वअदन अलैना, इहो असांजो वाइदो आहे। इन्ना कुन्ना फ़ाइलीन, फरमाईंदा असां इहो पंहिंजो वाइदो पूरो करे ॾेखारींदासीं। वलक़द कतबना फ़िज़्ज़बूरि मिन बादिल ज़िक्रि, फरमाईंदा असां लिखियो आहे इहो सभु ज़बूर जे अंदरि, ऐं इन खां बाद में इन ज़िक्र खां बाद असां ज़बूर जे अंदरि तौरात में इहे ज़िक्र सभु लिखियासीं। अन्नल अर्द यरिथुहा इबादी अस्सालिहून, फरमाईंदा बेशक ज़मीन जा वारिस थींदा मुंहिंजा सालिह ऐं नेक बना। इन फ़ी हाज़ा, फरमाईंदा लबलागन लिक़ौमिन आबिदीन, फरमाईंदा इन ज़मीन जे अंदरि हिकु ॾींहुं मुंहिंजा जेके सालिह बाना आहिनि, इबादत कंदड़ बाना आहिनि, उन क़ौम जे लाइ असां इन ज़मीन खे असां प्रचार जे लाइ बनायोसीं। वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन, ऐं फरमाईंदा प्यारा हबीब असां तव्हांखे न ई मोकिलियो, साईं छाजे लाइ मोकिलियो अथव? फरमाईंदा इल्ला रहमतन लिल आलमीन, ए हबीब तोखे सिर्फ़ इंसाननि जे लाइ न, जिन्ननि जे लाइ न, फ़रिश्तनि जे लाइ न, सारे जहान जे लाइ ही हिकिड़ो जान आहे। इन केतिरा ई जान अल्लाह पाक पैदा करणु फरमायो। फरमाईंदा तमामु जाननि जे लाइ मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अल्लाह रहमत बनाए करे मोकिलणु फरमायो। तमामु जाननि जे लाइ रहमत ई रहमत आहे, अल्लाह जो बि रहमत ई रहमत आहे। जेतिरो थी सघे इंसान दुरूद पढ़े, दुरूद जे करे गुनाह माफ़ थींदा, अल्लाह जेको आहे नेकियूं बुलंद करणु फरमाईंदो, ऐं सोणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत हिन इंसान जे लाइ यकीनी बणिजंदी। अहिड़ा थोरा आहिनि अल्लाह जे हबीब जा असांजे मथां जो असां लाहे नथा सघूं, पर कम अज़ कम एतिरो त कयूं जो दुरूद शरीफ़ पढ़ूं, फ़र्ज़नि जी अदायगी खां बाद में दुरूद शरीफ़ पढ़ूं, ताकि अल्लाह पाक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि ते अमल करण जी असांखे जेको आहे तौफ़ीक़ अता फरमाए। फरमाईंदा कुल इन्नमा यूहा इलैया अन्नमा इलाहुकुम, प्यारा इन्हनि खे ॿुधाए इहो क़ुर मुंहिंजे तरफ़ वही कयो वियो। इलैया अन्नमा इलाहुकुम, फरमाईंदा इन जे अंदरि छा ॿुधायो वियो? इहो ॿुधायो वियो तव्हांजो माबूद इबादत जे लाइक़ अल्लाह अकेलो आहे। फहल अंतुम मुस्लिमून, फरमाई क़ुर फरमाए छा पोइ तव्हां इस्लाम आणींदा, तव्हां हुकुम मञींदा? फइन तवल्लौ फकुल आज़नतुकुम अला सवा, फरमाई जेकॾहिं इस्लाम आणींदो वाह वाह, ये जन्नत जो निशानी तव्हांखे ॿुधायूंसीं। जेकॾहिं तव्हां मुंहुं मोड़ींदा फकुल आज़नतुकुम अला सवा, फरमाईंदा प्यारा पोइ इन्हनि खे ॿुधाए त असां पंहिंजो हुकुम तव्हांखे पूरो ॿुधाए छॾियोसीं, असां पंहिंजो खपो लाथोसीं, हाणे ईमान आणियो था, तव्हांजी मर्ज़ी, नथा ईमान आणियो त अल्लाह पोइ हिते काफ़िरनि जे लाइ जहन्नम जो अल्लाह पाक यकीनी वाइदो बि क़ुर जे अंदरि दको ॾियणु फरमायो। फरमाईंदा वइन अदरी अक़रीबुन अम बईदुन, फरमाईंदा प्यारा ॿुधाईंदा मूंखे ख़बर न आहे त इहा जेका आहे आख़िरत जो वाइदो जेको थियो आहे इहो वेझो आहे या परे आहे। जेको बि तव्हां सां वाइदो कयो वियो इहो परे आहे वेझो, मूंखे ख़बर न आहे, अल्लाह ख़बर। क़यामत जे क़ाइम थियण जी ख़बर सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात खे, कंहिंखे बि ख़बर न आहे। फरमाईंदा इन्नहु यअलमुल जहर मिनल क़ौलि, फरमाईंदा अल्लाह ॼाणे थो जेको तव्हां ॾाढिया ॻाल्हायो था। व यअलमु मा तक्तुमून, फरमाई जेको तव्हां पाण में फुसका कयो था, हिक ॿिए सां कननि में ॻाल्हायो था, आहिस्ता ॻाल्हायो था, मुंहिंजो रब ॾाढिया ॻाल्हाइण खे बि ॼाणे थो, आहिस्ता ॻाल्हाइण खे बि अल्लाह ॼाणे थो। फरमाई तव्हांजे ज़बान जे ॻाल्हाइण खे बि ॼाणे थो, दिलनि जे राज़नि खे बि ॼाण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे। फरमाईंदा व इन अदरी लअल्लहु फितनतुल लकुम व मताउन, फरमाईंदा मूंखे इहा ख़बर न आहे, अल्लाह पाक तव्हांखे आज़माए थो
लकुम व मताउन ऐं फरमाईंदा या फ़ाइदो आहे इहो तव्हां जे लाइ कुझु वक़्त जे लाइ। काफ़िर जे करे सोचे सही मूंखे त आसानी आहे, मूंखे त दुनिया जे अंदरि हर सहूलियत आहे। फरमाई अल्लाह पाक इहा तव्हां जे लाइ आज़माइश आहे या इहो फ़ाइदो आहे कुझु वक़्त जे लाइ त भली काफ़िर दुनिया जे अंदरि मज़ो करे वठे, आख़िरत उहो ई हुन जे लाइ जहन्नम आहे। बाक़ी ईमान वारो दुनिया जे अंदरि थोरो पंहिंजी साई मुंझाए अल्लाह जी रज़ा जे लाइ, आख़िरत जे अंदरि हुन जे लाइ मज़ा ई मज़ा। फरमाईंदा क़ाल रब्बि हुकुम बिल हक़ फरमाई रसूल चयो अल्लाह जे हबीब चयो रब्बि हुकुम बिल हक़ ए मुंहिंजा अल्लाह पंहिंजो फ़ैसिलो करणु फरमा कसां व रब्बुना रहमानुल मुस्तानु अला मा तसिफून ऐं फरमाई त असांजो अल्लाह जेको आहे बाज़ार आहे महिरबान आहे जेखां काइनात जा सभु जेके मदद वठनि था अला मा तसिफून ऐं फरमाई त उहे बि उन खां मदद वठनि था जेके तव्हां था ज़िक्र कयो बयान कयो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह से क़ुरान खे सम्झ अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।